डॉक्टर ॾेठो लालवाणी हिंद सिंध जी अदबी सरगमियुनि सभ्यतिक हलचल जी हिकु अज़ीम शख़्सियत आहे। हू हिकु बर्ख अदीब, खोजनीक, कलाकार, नाटककार, नाटक नवीस, कहाणीकार, मज़मूनगार, मकाला नवीस, बाल साहित्य जो रचींदड़, अनुवादक, अख़बार नवीस, तहलीमदान ऐं लोक अदब जो अभ्यासू आहे। अंकल के थींदा आहिनि गॉड गिफ्ट हूंदी आहे किन खे, पर साहित्य जी जॾहिं ॻाल्हि कजे त उनमें चाह पैदा थियण जो तव्हांजो कीअं चाह पैदा थियो? मूंखे जेको इहो संस्कार मिलियो नंढपण खां ई घर मां मिलियो। हिंदुस्तान पाकिस्तान थियो तॾहिं असीं हिते लॾे आयासीं, तॾहिं त मां नंढो हुउसि, तॾहिं त अञा ताईं ख़बर न पवंदी। पर जीअं ई स्कूल में वञणु शुरू कयमि त मूंखे लॻो त घर में किताब बि जाम ईंदा हुआ, अख़बारूं बि जाम ईंदियूं हुयूं। मुंहिंजो फादर जंहिंखे असीं काका चवंदा हुआसीं, उहे खणी करे उहे पढ़ंदा हुआ, वरी कारखाने ते वेंदा हुआ। पर जॾहिं राति जो जॾहिं मुंहिंजा फादर कारखाने तां मोटंदा हुआ त ॿाहिरि अङण में गुल पोखियल हूंदा, तॾहिं खटूं ॿाहिरि विझंदा हुआ। उन खट ते लेटी करे पासे में हिकिड़ी नंढड़ी मटकी पाणी सां भरियल रखंदा हुआ, पोइ उन ते हिकिड़ी कुट जी तसरी रखंदा हुआ। पोइ ख़बर पई त उहो देसी शराब हूंदो हो। उहो जॾहिं पीअंदा हुआ त जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वेंदो हो त हू सीरियस थींदा वेंदा, बिल्कुलु गंभीर थींदा वेंदा। पोइ ही गुनगुनाइण शुरू कंदा हुआ। तंहिंखां पोइ गुनगुनाईंदे गुनगुनाईंदे उन सरूर में रोअण बि शुरू कंदा। मूं पंहिंजे अम्मा खां पुछियो, अम्मा, मुंहिंजी ॾाॾी बि जीअरी हुई, मां उन खां बि पुछियो, मुंहिंजो काका रोअनि छो था? इन सुवाल ते हू ॿई गंभीर थी वई ऐं चई, तुंहिंजे काका खे सिंध जी यादगिरी थी अचे। हा, हिंद में अचण खां पोइ तुंहिंजे काका खे सिंध जी यादगिरी थी अचे। ऐं उते हू शाह साहिब खे ॾाढो ॿुधंदा हुआ, माणींदा हुआ, भक्तुनि में वेंदा हुआ ऐं हू शाह साहिब खे गुनगुनाए ऐं यादगिरियुनि में अची था वञनि। उहे जेॾीमहिल यादगिरियूं उन जूं जेके इमोशन्स, जेके जज़्बात जेका जेॾीमहिल अचनि थी त उनखे उन सारूणीअ में हिनखे जेको आहे सो रोअण थो अचे। हाणे हीअ जेॾीमहिल ॻाल्हि ॿुधमि त थोरो लॻो त भई सिंध जज़्बो हिकिड़ो आयो। हा, सॼो माहौल घर जो अहिड़ो हो, ॼाण थी भई कुझु पढ़िजे, त उहे मूं किताब पढ़णु शुरू कया। ॾेठे लालवाणीअ जो जनम 8 मार्च 1945 ते सिंध जे कंडियारे ज़िला नवाबशाह में थियो आहे। माता जमनाबाईअ जो पहिरियों सुपातर ऐं ॿियों नंबर औलाद हो। 1947 में जॾहिं मुल्क जो विरहाङो थियो तॾहिं ॾेठे जा माता पिता सिंध छॾे पहिरीं अची पाली, इंदौर ऐं बाद में 1950 में अची अहमदाबाद में ठाहिका थिया ऐं अॼु ॾींहं ताईं ॾेठो लालवाणी अहमदाबाद में ई रहंदड़ आहे। डॉक्टर ॾेठे लालवाणीअ MA, BEd, PhD जूं डिग्रियूं हासिल कयूं आहिनि। स्कूली ज़िंदगीअ में ई हू सिंधियत जे तहरीक सां जुड़ियो, जंहिंमें हुन जा रहबर रहिया कीरत बाबाणी, AJ उत्तम, गोबिंद माली ऐं पोपटी हीरानंदाणी। पर किताब पढ़ण या साहित्य पढ़ण वो हिकु माण जी ॻाल्हि आहे, लेकिन उहो लिखण मतलब तव्हां साहित्य रचण बि शुरू कयो, उहो कॾहिं शुरू कयो? हाणे साहित्य रचण में जेको आहे उन में बि स्कूल जो जेको माहौल हो, हाणे सुबुह जे तरह स्कूल जी निकिरंदी त असांजे टीचर्स चयो भई ॿियो कुझु न कयो, हिन खे ॾियोसि। त हिननि जीअं मूंखे उहो ॾिनो भई मैगज़ीन तोखे संभालणी आहे। हाणे मैगज़ीन संभालणी आहे त बटन अचल मूंखे टीचर्स जूं बि पयूं अचनि रचनाऊं, विद्यार्थियुनि जूं पयूं अचनि, उहो पढ़ी करे मूंखे वरी सिलेक्ट बि करणी पवनि भई अहिड़ी का ॻाल्हि न अचे। पोइ वरी छा थियो त हिननि वाल मैगज़ीन शुरू कई भित ते, ऐं उन में वरी छा आहे त हथ सां लिखणो पवंदो, तॾहिं प्रिंटिंग त हूंदी कोन हुई। त उहो जेको हथ सां लिख वाल मैगज़ीन कढंदासीं त उन वक़्तु असां ॿिया चित्र कोन कढंदा हुआसीं, लॻभॻि कुदरत जा नेचुरल जेके आहिनि उन्हनि जा चित्र कढंदा हुआसीं, उहा वाल मैगज़ीन ते रखंदा हुआसीं। त हिकिड़े दफ़े वरी असांजो राम भगचंदाणी ज्ञान चयो मज़मूननि खां सवाइ ॿियो बि कुझु लिख, पर चवंदा आहिनि इंस्पायरेशन तव्हां चयो। त मूंखे शाह जा जेके कलाम हुआ, स्वामीअ जा कलाम, उहे त मां पढ़ंदो हुउसि, घर में बि ॿुधंदो हुउसि। पोइ हीअं लॻो त भई छो न
मां बि कुझु गुनगुनाया बराबर बसि पोइ उन में छा थियो त पोइ ओचितो हिकु दफ़ो ध्यानु अची वियो त हिकिड़ी मूं पहिरीं देश प्रेम ते 15 अगस्त जो ॾींहुं हो अच्छा आज़ादी मल्हाईंदा उन मूं पहिरीं कविता लिखी अच्छा चवे केरु थो आहे नाशाद भारत अच्छा याद आहे तव्हांखे मूंखे फ़ख्रु आहे आज़ाद भारत अच्छा या लिखी स्कूल खे त वणी पर उहा वरी उन ॾींहं में हिंदवासी अख़बार में छपी अच्छा हाणे हिंदवासी अख़बार में छपी नालो छपियो त तव्हां सम्झी सघो था त हिकिड़ी केॾो ख़ुशी थिए थी आनंद थिए थो वरी पोइ चऊं त असांखे आखाणियूं कहाणियूं खणो कहाणी लिखण कहाणी ते शुरू थियुसि हेॾी सुन्फ़ूं आहिनि उन्हनि मां तव्हांजी पसंदीदा सुन्फ़ कहिड़ी आहे मुंहिंजी जेका सभिनी खां पसंदीदा सुन्फ़ पहिरीं आई उहो नाटक रहियो अच्छा डॉक्टर ॾेठे लालवाणीअ रेडियो स्टेज टीवी नाटकनि में कमु कयो आहे हू नाटकनि जो जीव आहे हुन नाटक लिखिया आहिनि हिदायत कया आहिनि ऐं नाटकी फन ते किताब जोड़िया आहिनि नाटक जे लाइ बि मुंहिंजो पाड़ो हुनजे लाइ मूंखे संस्कार ॾिना अच्छा उन्हनि ॾींहंनि में छा थींदो होलीअ जा ॾींहुं ॾाढो असांजे पाड़े में होली ॾाढी मल्हाईंदा अच्छा त पोइ असांजी जेका टोली जंहिंखे असांखे उन्हनि ॾींहंनि में बांदर सेना चवंदा भई जेके आहिनि छो त लेडीज़ जेके औरतूं हुयूं उते असांखे वञणु न ॾींदा भई उहे जेके सांग कंदियूं हुयूं पर असां लिकी लिकी करे वेंदा हुआसीं पोइ ॾिसंदा हुआसीं पोइ हू जीअं भई हिकिड़ो चोटीअ खे मुछुनि सां ठाहे अच्छा वरी मथां रवो पाए ईअं मुछुनि वांगुरु वट ॾेई करे उहे जेके एक्टिंग कंदियूं त उहो असीं ॿाहिरि अची करे नकुल कंदा हुआसीं अच्छा बराबर पोइ वरी सांग कंदा हुआसीं अच्छा घर घर वेंदा हुआसीं चवंदा हुआसीं घिटियुनि में होली होली सांगड़ो गुड़ मिठाई खाओ पोइ खे पुटु ॼाओ वरी कायूं खणंदा हुआसीं पोइ उहो जेका लिखण जी जेका नंढियूं नंढियूं रचनाऊं या कॾहिं कॾहिं जोक्स खे विजुलाइज़ कंदा हुआसीं रामायण में जी पोइ उन मां ईअं प्रेरणा लॻी त भई छो न नाटक में हेतिरी जान आहे ऐं उनखे सिंधीअ में असीं भई जेको मां नाटकनि तरफ़ पाण खे मोड़ियां जी ऐं उन्हनि ॾींहंनि में वरी ॻाल्हि इहा थी त दर्पण अकादमी तव्हां ॿुधो आहे हलंदी मिर्लानी साराबाई जी त उते मां वेंदड़ हुयुसि त मिर्लानी साराबाई तंहिंखां पोइ कैलाश पंड्या दामिनी मेहता इहे गुजराती नाटक थींदा असां ॾिसंदा बि हुआसीं त उहे उते वञण सां छा थियो त बुनियादी ट्रेनिंग अनऑफिशियली बुनियादी ट्रेनिंग बि मिली त उते वरी इन्हनि नाटक जे फॉर्म्स ते भई नाटक कीअं लिखिजे नाटक छा आहे टेक्निक्स छा आहिनि त उहे बहस कंदा हुआ त उहा जेका इनफॉर्मल जंहिंखे चइजे ट्रेनिंग उहा मिली वई त पोइ शुरू थी वियुसि मुंहिंजा ज़िंदगीअ जा जेके यादगार नाटक आहिनि नंढपण खां वठी सभिनी खां पहिरीं आहे पूर्व और सिकंदर अच्छा तंहिंखां पोइ आहे मंगणो तंहिंखां पोइ आहे क्रांतिकारी अच्छा इहे स्कूली नाटक आहिनि असांजे जेको मास्तरनी डायरेक्ट कया अच्छा पर उनजी एक्टिंग ॾिसी करे उन्हनि मूं ते नालो ई रखी छॾियो हो पुरू पोइ वरी अॻिते वधियासीं त वण नाटक लाभशंकर ठाकर जो ट्रांसलेट बि मूं कयो ऐं हिदायत बि मूं कयो रोल बि मूं कयो उहो अॼु ॾींहं ताईं जिते बि जॾहिं बि मां वेंदो आहियां त उहो साराहे वेंदो आहे मुरली मनोहर जो आहे कोई कॾहिं ईंदो उहो बि हिकिड़ो एब्सर्ड नाटक आहे वर्कशॉप में नाटक कयोसीं कॾहिं ज़िंदा हूंदा हुआसीं ईश्वर चंद्र जी कहाणी हुई हिकु सम्झ हुनजो डपु तजुर्बाती नाटकनि मां जेको मूंखे सुकून मिलियो छो त हुन में मूंखे जीवन जी फिलासफ़ी सम्झण जी ऐं वरी हुन सां गॾु मूंखे पढ़ण जो मौक़ो बि मिलियो भई जीअं असांजा एम कमल हुआ हुनजा जेके एब्सर्ड नाटक हुआ बिरज मोहन जा हुआ असांजे प्रेम प्रकाश जा त उहे जेका आहे पोइ हिकिड़ो ईअं लॻो ऐं मुंहिंजो जेको वधि में वधि जेको मुंहिंजो लिखियलु नाटक जेको यादगार नाटक आहे उहो जेको अॼु ॾींहं ताईं तमामु घणा शो थिया आहिनि उहो आख़िरी सिंधी ज़िंदगीअ जी स्मृतियुनि मां मूंखे एतिरो त यादि आहे त जॾहिं मां स्कूली जीवन में पढ़ंदी हुअसि तॾहिं मुंहिंजे उस्ताद श्री मनोहर न्यालाणीअ ऐं डॉक्टर ॾेठे लालवाणीअ एकांकियुनि जी शाम जो ऑर्गेनाइज़ कयो हो। उन प्रोग्राम में इश्तिहारी शादी नाले जो हिकु नाटक हो जंहिंमें मूंखे पार्ट अदा करण जो अहम रोल मिलियल हो। उन रोल खे निभाइण जे लाइ उन सां अॻु जेके रिहर्सल्स ऐं नाटकनि जूं बारीकियूं हुयूं उहे ॾेठो लालवाणी पाण उते अची करे चेक कंदो हो ऐं असांखे उन्हनि जे बारीकियुनि जे बाबति में काफ़ी कुझु सम्झाइणूं ॾींदो हो ऐं अहिड़े ई नमूने मुंहिंजी रंगमंच ते शुरूआत थी। उन बैदि मां
रंग करम थिएटर जे बैनर हेठि बि केतिरा ई नाटक ॾेठे लालवाणीअ जी रहबरीअ में मां कया हुआ, जिन बि मूंखे काफ़ी शोहरत ॾिनी आहे। उन जे लाइ मां तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां ॾेठे लालवाणीअ जी। डॉक्टर ॾेठे लालवाणीअ सिंधी फिल्मुनि जय झूलेलाल ऐं वताए फ़क़ीर में स्क्रीन प्ले कथा में रिसर्च कई आहे, एसोसिएटेड डायरेक्टर तौरु कमु कयो आहे ऐं हिकु पार्ट मौलवीअ जो जय झूलेलाल में ऐं मसाणीअ जो वताए फ़क़ीर में पार्ट अदा कयो आहे। इन खां सवाइ लालवाणीअ हिंद सिंध जी पहिरीं पपेट टेलीफिल्म उमिर मारूई तयारु कई आहे। कहाणी लिखी आहे गॾोगॾु फिल्म प्यार जा रंग जी स्क्रीन प्ले, कहाणी ऐं डायलॉग्स जोड़िया आहिनि। हिन फिल्म में इंस्पेक्टर जो पार्ट बि अदा कयो आहे। फिल्म सस सेर नुंहुं सवा सेर जी स्क्रीन प्ले ऐं डायलॉग्स शुद्ध सिंधी ॿोलीअ में कलमबंद कया आहिनि। अच्छा, तव्हां डॉक्टरेट कई सिंधी लोक अदब में, पर छा हो त 3 ॾींहंनि में हिंदवासी अख़बार ईंदी हुई असां। हिंदवासी अख़बार में नारायण भारतीय जा लेख ईंदा हुआ जी, लोक अदब जा हर संफ़न ते। त उहो मां चाह सां पढ़ंदो हुउसि त ईअं लॻंदो हो ओॾी महिल पढ़ण सां, हा मां हिन जो हिसो आहियां जी। कहाणी ॿुधियूंसीं भॻतुनि में, लोकगीत ॿुधासीं शादियुनि में, ईअं मूंखे हिकिड़ो पंहिंजाइप जो हिकिड़ो अहसासु पिए थियो त भई लोक अदब मां हिन सां जुड़ा। पर एक्चुअली जेको मुंहिंजो फोकलोर सां इहो जुड़ाव थियो त डॉक्टर परसे गिदवाणी बनीअ ते ॾाढा सुठा लेख लिखिया, बिल्कुलु लिखियल आहिनि, तमामु सुठा लेख लिखियईं। मूंखे सम्झ में आयो त भई सिंध में त ॻोठ आहिनि असांजा, हिंदुस्तान में चवंदा ॻोठ कोन, ऐं जेको लिखे थो भई समा छुमरा जत जेके आहिनि उहे हिते आहिनि, त दिलि थी इच्छा थी कि भई आहे छा। त वरी जीअं वाइस चेयरमैन थियुसि गुजरात सिंधी साहित्य, त सभिनी चयो भई पहिरीं तूं सभिनी खां कमु कर, तूं फोक ते लोक अदब खे कठो कर, छाकाणि जो नारायण भारती जेको आहे करे थो, पर उन खां सवाइ असांखे ॿिया माण्हू खपनि। त मूं सिंधी ऐं गुजराती ऐं कच्छी जेके लोक अदब थिया उन्हनि जो सेमिनार कोठायो, त उते हिननि इहा रिपोर्ट रिथा ठाही भई बनीअ में जेतिरा ही सोडा आहिनि, सुगड़ आहिनि, वाते वेणे सीने ते सीने याद, इन करे बनीअ ते बि तव्हां ॾाढो कुझु लिखियो आहे, उनखे कठो करे उनजी सकाबत करे किताब कढियनि। केतिरा किताब तव्हां चाहियो? उन्हनि ॾींहंनि में मां जॾहिं अकादमी में हुउसि त रजिस्ट्रार हो असांजो असुभाई याग्ञ, उनजी इहा दिलि हुई त भई मां हिते रजिस्ट्रार थियां। उन लाइ PhD ज़रूरी हुई, ऐं PhD करण जे लाइ मूंखे ॿियो कोई विषय सम्झ में अचे कोन पियो, ऐं तव्हांजो पसंदीदा विषय हो। त मूंखे परसे गिदवाणी चयो त छो न तो बनीअ जे सिंधी लोक अदब खणी करे तूं कमु करी। त ईअं वरी जीअं मां बॉम्बे यूनिवर्सिटी में नारायण भारतीय जे अंडर ई वरिती PhD। पोइ जीअं मूं फील्ड वर्क शुरू कयो बनीअ में, मुंहिंजो फील्ड वर्क आहे, बुक अभ्यास कोन्हे, किताब वेही करे पढ़ी करे, ऐं मां जेको फील्ड कयो, जेके बि रिकॉर्डिंग्स कयूं प्रैक्टिकल, त उन में छा थियो त जेको जेको मूंखे मिलंदो हुयो मां हुन मां सिर्फ़ु थीसिस त लोक अदब जी हुई, पर मूंखे त उते तमामु घणियूं सनफ़ूं मिलियूं, हीरा जवाहर मिली विया, खज़ानो मिली वियो। मां चयो हाणे उन्हनि खे छा कयां, अजायो बि न वञे महिनत, पोइ उन्हनि खे सहेड़े करे वरी लोक अदब जी किताबनि ते, त पोइ जेको नंढपिण जो जेको जुड़ाव हो उहो हींअर ॼण तमामु घणो पुख़्तो थी वियो आहे। डॉक्टर रोशन गोलाणीअ डॉक्टर लालवाणीअ जे अदब लोक साहित्य खे खणी डॉक्टर ॾेठो लालवाणीअ जे साहित्य में कुटुंब ऐं समाज ऐं लोक साहित्य ते थियल खोजना कम जो तनक़ीदी जाइज़ो विषय ते अजमेर यूनिवर्सिटी मां PhD जी डिग्री हासिल कई आहे। ॾेठो लालवाणी हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंखे मां फायर ब्रिगेड चवंदो आहियां। ऐं फायर ब्रिगेड छाजे लाइ? इहो हिन लाइ जॾहिं कॾहिं बि का एमरजेंसी हूंदी आहे, ॾेठे लालवाणी सां कॉन्टेक्ट कजे, बिल्कुलु सॉल्व थी वेंदो। त साहित्य अकादमी जे सिलसिले में घणेई अहिड़ा मौक़ा आया जिते सिर्फ़ु 2 ॾींहंनि ते बि हुननि कमु पूरो करे ॾिनो। त इहो फायर ब्रिगेड जो ई कमु थी सघे थो। मां हुनखे जुनूनी साहित्यकार चवंदो आहियां, इन घणी चइजे त एक्टिविस्ट। ही साहित्य जो एक्टिविस्ट आहे, हर फील्ड में कमु करे थो। पोइ ड्रामा हुजनि, मज़मून नवीसी हुजे, कहाणी हुजे, हाणे त पोइट्री बि लिखे थो,
सिंधी अकादमी दिल्ली चइजे या NCPSL चइजे, गुजरात अकादमी चइजे, मतिलबु त जिते जिते हिन का बि पोजीशन संभाली आहे उते उते हिन अहिड़ो कमु कयो आहे जेको सचपच अॼु ताईं यादि कयो पियो वञे, छाकाणि त हुन किताबी सूरत में उन कम जो रिकॉर्ड रखियो। त इहा हिकु तमामु अहम ॻाल्हि हुई जंहिंमें तवारीख़ूं बि अची वञनि थियूं त एंथोलॉजीज़ बि अची वञनि थियूं। लोक साहित्य में हिन जो मेन दख़ल आहे। नारायण भारती खां पोइ मां जेकर चवां त ॼेठे लालवाणी जो ई कयल आहे, ऐं उन साहित्य खे या ॿिए कंहिं साहित्य खे ॿियनि ॿोलियुनि में पहुचाइणु इहो हिकु वॾो कमु ॼेठो लालवाणी करे रहियो आहे ऐं कयो आहे। त अहिड़ो शख़्स मुंहिंजो दोस्त आहे, सचमुच मूंखे ख़ुशी थी रही आहे। सिंधी लोक अदब जी मतिलबु हेॾी तव्हां डॉक्टरेट कई या उन ते एतिरा किताब लिखिया त सिंध वञण जी चाह बि पैदा थी हूंदी। हा, इहा त तव्हां हिकिड़ी वॾी ॻाल्हि था कयो। हिन सां हिकिड़ो यादगार बि जुड़ियल आहे। दिलि थी त भई छो न सिंध ॾिसणु वञिजे। शदानी दरबार वारा हर साल उन सां वठी वेंदा आहिनि। मूं उन्हनि खे अप्लाई कयो, मुंहिंजो हाणे मौक़ो मिलियो आहे, वीज़ा बि मिले। अच्छा, ईअं न त भई चऊं भई चङो तव्हां वाघा बॉर्डर ते पहुचो। हाणे हितां त मां तयारियूं करे सभिनी खे ख़त लिखी होका ॾेई करे हुते पहुतुसि। त जीअं वाघा बॉर्डर ते पहुतासीं त असांखे हुते था चवनि भई तव्हांजी वीज़ा कैंसिल आहे। अरे बाप रे। बसि चहिरो ख़त थी वियो, रोअण अची वियो अखियुनि में। हुतां वरी मुंहुं बीलो करे वापसि आयासीं। ऐं इंडो पाक पीपल्स फोरम संस्था ठहियल आहे जेका हिंदुस्तान ऐं सिंध जे नाता ठहनि, शांति थिए, त ओचितो मूंखे उन में हिकु दफ़ो चांस मिली वियो। जीअं ई ख़बर पई त वीज़ा मिली आहे, तव्हां सम्झी सघो था त नंढपिण जो सालनि खां सांडियल ऐं हू जेको सदमो पहुतो हो, त उन वक़्तु बि थोरो ईअं शक पिए थियो त भई मतां कुझु वॾी सरहद ते कुझु न थी वञे। पर जॾहिं सरहद पार कई, मां डुकी करे वञी करे सरहद पार कई त वरी कोई वापसि न हिन पासे मूंखे करे। त सरहद पार कई, उतां वरी वियासीं कराची ॾांहुं वञिणो हो। त राति जो त ट्रेन में चवां पियो भई ॾिसां सिंध जा ॻोठ ॾिसंदो वञा, पर उन में कुझु सम्झ में अचे सॼी राति निंड कोन आई, निंड ई कोन आई। जीअं अञा गाॾी हैदराबाद ते पहुती त प्लेटफॉर्म ते मां लथुसि। प्लेटफॉर्म ते लही हेठि ज़मीन खे जेको आहे सो चुमियुमि, मस्तक ते मिटी लाथमि। मटु पियो हो पासे में, उहो जेको अमृत जल असांजो सिंधु जो जल, उहो पीतुमि। अखियुनि में ख़ुशीअ जा ॻोढ़ा, उन वक़्तु ख़ुशीअ जा ॻोढ़ा हुआ त मुंहिंजो हिकिड़ो सपनो साकार पियो। मां एतिरो जज़्बाती थी वियुसि जो मूंखे अखर ई कोन आहिनि। न सिर्फ़ु जज़्बाती थी वियुसि, पर जेके मुंहिंजी माउ, मुंहिंजे पीउ या ॿियनि अख़बार पढ़ियऊं, उहो ॼण सॼी हिकिड़ी तस्वीर ॼण हिकिड़ी साम्हूं घुमी आई। वरी हिकिड़ी लालसा बि जागी भई जंहिं जिते मां ॼाओ आहियां उहो मां ॾिसां। किसो कोता मूंखे मुंहिंजा जेके सिंध में मूंखे 6 दफ़ा वञण जो मौक़ो मिलियो आहे, ऐं मां उन्हनि ख़ुशि नसीबनि मां आहियां त जेके असां जंहिं घर में मां ॼाओ होसि, जंहिं कुंड में मां ॼाओ होसि, ऐं जंहिं पींघे में मूंखे ॾाॾी ऐं नानी मां वटि लोली ॾिनी हुई, मां उहो बि पींघो ॾिसी आयो आहियां। मां उन्हनि खे चुमी आयो आहियां। मूंखे वॾनि जूं आसीसूं आहिनि। डॉक्टर ॼेठे लालवाणीअ अनेक साहित्यिक, सभ्यतिक, तहलीमी कार्य कया आहिनि। कॉन्फ्रेंसूं, सेमिनार, वर्कशॉप कोठाया आहिनि। अनेक नौजवाननि खे अदब सां जोड़ियो आहे। मूंखे यादि आहे त स्कूली जीवन खां ई वठी करे मुंहिंजो रहबर, मुंहिंजो रहनुमा ऐं मुंहिंजे हिन साहित्य जगत ऐं कला जगत जो हमेशह जेको रहबर रहियो आहे उहो डॉक्टर ॼेठो लालवाणी आहे। मूंखे बराबरि यादि आहे त जॾहिं स्कूली जीवन में मां पढ़ंदो हुउसि तॾहिं खां ई वठी करे मूंखे नाटकनि में अहम रोल ॾींदड़ डॉक्टर ॼेठे लालवाणीअ न सिर्फ़ु अदाकारी सेखारी, न सिर्फ़ु हिदायतकारी सेखारी, पर गॾोगॾु हुन इहो बि सेखारियो त सिंधी साहित्य जगत में असांखे कहिड़े नमूने भर में अचणु खपे। हिकु दफ़ो मूंखे यादि आहे त जॾहिं मां हुनखे पेरे पई करे आशीर्वाद पे वरिती तॾहिं हुन मूंखे ज़ोरदार गिल वारी चपाटाणी कढी ऐं हुन भाकुर भरींदे मूंखे चयो त जगदीश, तोखे ख़बर आहे त मां तोखे दिलि में कहिड़ी जाइ ॾिनी आहे?
मां तोखे पंहिंजो नंढड़ो भाउ करे सम्झो आहे। हू नौजवाननि जो हमेशह रहबर पियो रहियो आहे ऐं हमेशह हू जेको आहे नौजवान जी रहनुमाई कंदो पियो रहियो आहे। न सिर्फ़ु एतिरो पर हुनजे अॻियां ईंदड़ आॾो जेके बि मुश्किलातूं आहिनि, जेके बि हुनजा मुखालफ़ती आहिनि, उनजो बि हुन बिल्कुलु मर्द थी करे मुक़ाबिलो कंदे हाज़िर जवाब बणियो आहे। हलंदे हलंदे मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त बहुमुखी शख़्सियत जो आहे वाली अदबी कला खेत्र में हू आहे लासानी। जय सिंधी, जय सिंध, जय झूलेलाल। हिन जे सुभाउ, कार्य, कम करण जी रीत अमली ऐं अनोखी रही आहे। डॉक्टर ॾेठे लालवाणीअ जा क़रीब 80 खन सिंधी, हिंदी, गुजराती, उर्दू, अंग्रेज़ीअ में किताब शाया थी चुका आहिनि। हिन खे किताबनि सां अथाह प्रेम रहियो आहे। हिन अनेक पाठक पैदा कया आहिनि। ततीअ थधीअ काहे कानई वेल वेहण जी, मतां थिए यूं धाए पेर न लही पंहिंजे पेड़ जो। लॻे थो शाह साहिब ही 2 सिटूं शायदि डॉक्टर ॼेठे लालवाणीअ जे लाइ लिखियूं आहिनि। किथां खां किथे इंसानु पहुची सघे थो, उनजो ॼेठो लालवाणी हिकु मिसाल आहे। ऐं हू मुसलसल जंहिं ॻाल्हि खे करणु चाहींदो आहे उनजे पुठियां हथ धोई पइजी वेंदो आहे। लालवाणी जी ॿी हिकु ख़ासि वस्फ़ आहे, हू नौजवान कलाकारनि ऐं साहित्यकारनि खे ख़ूब हिमथाईंदो आहे ऐं कंहिंमें केतिरो स्टफ आहे उहा बि उनखे ख़बर हूंदी आहे ऐं उनजे पुठियां ओतिरी हू जफ़ाकशी कंदो आहे। भारत जे हर शहर में कहिड़ा सिंधी कलाकार आहिनि, कहिड़ा सिंधी साहित्यकार आहिनि ऐं उन्हनि में केतिरो स्टफ आहे, उहो ॼेठे खां वधीक ॿिए कंहिं सिंधीअ खे ॼाण न हूंदी। इन करे केतिरा ई दफ़ा मां या ॿिया बि केतिरा हुनखे सिंधी साहित्य कला जी इनसाइक्लोपीडिया बि करे छॾींदा आहियूं। लॻभॻि 75 सालनि जी उमिरि हुअण जे बावजूदि हू काफ़ी सरगर्म नमूने पंहिंजे जोश खरोश सां इन कार्य में लॻल आहे। मुंहिंजूं हुनखे शुभकामनाऊं आहिनि। ईश्वर हुनखे सुठी सिहत ॾे, जीअं हू सिंधीअ जे ॿेड़े खे अॻिते वठंदो हले, तारींदो हले। डॉक्टर लालवाणीअ जी शादी 14 मई 1977 में ज्योति कलावंतीअ सां थी। हिन सुखी गृहस्थ जीवन माणियो। हिन खे राकेश नाले सुपुत्र ऐं तमन्ना रोशनीअ नाले सुपुत्री आहे। हिन जा 2 ॿार पिणु सिंधियत जा शैदाई आहिनि। रोशनी सिंधीअ जी बर्ख लेखिका, कलाकार, रेडियो टीवी अनाउंसर, सिंधी न्यूज़ अनुवाद कंदड़ ऐं पढ़ंदड़ आहे। मूंखे यादि आहे कि पप्पा हमेशह हिकु कमरे में ई वेठा हूंदा हुआ। बचपन खां ॾिसंदी आई आहियां ऐं उहो रूम अञा बि उहो ई आहे। असांखे वञण खां अॻु ॾाढो सोचणो पवंदो हो। मम्मी खां पुछंदासीं कि पप्पा खे मथे वञी खीर ॾेई अचूं, त मम्मी चवंदा न, लिखनि था, अंदरि न वञिणो आहे। त मां मम्मी खां पुछंदी हुअसि कि ईअं छो, पप्पा अञा ताईं पढ़ाई वेठा कनि? त मम्मी चवंदा हू पढ़ाई नथा कनि, हू त लेखक आहिनि। इन खां सवाइ पप्पा जेॾी महिल लिखंदा हुआ त मां वेझो वञी वेही रहंदी हुअसि ऐं जॾहिं बि चवनि कि पप्पा मूंखे बि सिखणो आहे कि तव्हां छा कंदा आहियो, त सिर्फ़ु किताब ॾेई रूम मां कढी छॾींदा हुआ कि वञ इहो बुक पढ़, पोइ ॿुधाइजे। अहिड़े नमूने हिकु बुक पढ़ी वरी वेंदी हुअसि, पप्पा हाणे सेखारियो न लेखक कीअं थिबो आहे। पोइ हिकिड़ो ॿियो बुक ॾींदा हुआ, हाणे इहो पढ़, पोइ ॿुधाईंदसि। शायदि पोइ मूंखे सुवाल पुछण जी ज़रूरत ई न पई कि पप्पा लेखक कीअं थिबो आहे। पाण ई लिखणु अची वियो। पप्पा जो इहो शायदि प्रैक्टिकल नॉलेज हो कि तूं जेतिरो पढ़ंदी आहे ओतिरो लिखी सघंदी आहे। मूं MA विथ सिंधी कई ऐं सिंधी में न्यूज़ रीडर आहियां। इन खां अलावा मां हिकु ड्रामा आर्टिस्ट आहियां ऐं सिंधी शोज़ कंदी आहियां, जंहिंजे लाइ मां पापा खे, मम्मी खे जाम थैंक यू थी चवां। रोशनीअ जो पुटु प्रशांत अंग्रेज़ी माध्यम में पढ़ंदो आहे, पर हुन नानीअ वटां सिंधियत जा संस्कार हासिल कया आहिनि। सुठी सिंधी ॻाल्हाईंदो आहे। मां जेठो लालवानी जो ॾोहिटो आहियां ऐं मूंखे सिंधी सिखण जी प्रेरणा मुंहिंजे नाना खां ई मिली आहे। ऐं मां
जेकी बि सिंधी अॼु चवां थो अॼु सभु मूंखे घर मां ई प्रेरणा मिली आहे सिंधी चवण जी। भले पढ़ंदो इंग्लिश मीडियम में आहियां पर तव्हां ॾिसो था कि मुंहिंजी सिंधी केॾी सुठी आहे। सभिनि खे पंहिंजे घर में मातृभाषा ॻाल्हाइणु घुरिजे, इहा मुंहिंजी सोच आहे। त तव्हां सभु बि पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हायो। मूंखे तव्हांजी पर्सनल लाइफ जे बारे में बि कुझु सवाल भले पुछो, मां बिना लिक लिकाए जे तव्हांखे ॿुधाईंदुसि। तव्हां कहिड़े टाइम ते लिखंदा आहियो तव्हां? लेखकनि खे लॻभॻि निशाचर चवंदा आहिनि, राति जाॻंदा आहिनि। अच्छा ईअं, त घर वारनि जी निंड फिटंदी हूंदी। हा, इहा सुठी ॻाल्हि कयव। इन में मां ज्योतीअ जो कलीअ जो मूंखे वॾो मूंखां वधीक जेकॾहिं मूंखे मदद कई अथव न हर औरत पुरुष जे पुठियां, पर हुनजी मूंखे वधीक प्रेरणा मिले। मतलब उन्हनि जो बि त्याग त हिन में शामिल आहे, वॾो त्याग आहे। छो त मुंहिंजे लिखण पढ़ण जे पुठियां ॿार वॾा उन कया। बराबरि, मां नौकरियुनि जे हिसाब सां ॿारनि खे ध्यानु एतिरो न ॾेई सघियुसि जेतिरो उन पंहिंजो घर में ध्यानु ॾिनो। ॿी ॻाल्हि कहिड़ी थींदी त कॾहिं कॾहिं चवंदी हुई, पुछंदी अॼु छा लिखियो त भला असांखे त पढ़ी ॿुधाए। अच्छा ईअं। हा, त पोइ सम्झो खणी हिकिड़ो ॿ कुझु ॿुधायमि त चवंदी न ईअं न, इहो ग़लति अथव, हीअं थींदो। अच्छा, माना जेका करेक्शन्स जेका इस्लाह जेका कंदी, उहो बि हिकिड़ो वॾो सही ॻाल्हि थियो अॻिते। मतलब हिकु पाठक तो तव्हांखे पंहिंजा राया ॾींदी। अलॻि अलॻि जज़्बा आहिनि, त प्रेम जे बारे में या तव्हां कॾहिं कंहिंसां प्रेम कयो आहे, तव्हांजी प्रेम जी शादी आहे छा आहे, उनजे बारे में थोरो। प्रेम ॾिसो हिकिड़ो सादिक जज़्बो आहे, उहो त तव्हां खां पोइ सादिक ऐं पवित्र जज़्बो आहे। जी, ज्योति कली जेका ॿुधाई मां, त मूं कलीअ ते उन वक़्तु हिकिड़ो कहाणी लिखी हुई कॉलेज में, इंटर कॉलेज में। उन में मूंखे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन में अवार्ड मिलियो। अच्छा, उन नाले सां जुड़ाव थी वियो। वरी अॻिते हली कली फिल्मुनि जो शौक़ु हो त कली नाले फिल्मी मैगज़ीन कढी, कली सिने सर्कल कढी, इंटरव्यू वठंदा हुआसीं। कली खिली चुकी हुई, कली खिली चुकी हुई। त पोइ वरी जेको आहे सो उन वक़्तु मुंहिंजी मदर जे लाइ, फादर जे लाइ हिन असांखे काफ़ी मदद कई। जॾहिं मुंहिंजो फादर एक्सपायर थिया त लास्ट में गंगा जल बि हिननि, त उहो जेको हिकिड़ो सादिक भावना थींदी आहे न, इश्क वारी या प्यार वारी न, उहो जुड़ी वियो। पेरेंट्स खे लॻो त भई हिननि जो प्यार आहे, पेरेंट्स खे ईअं लॻो। ऐं गॾु घुमंदा फिरंदा हुआसीं, घर हिक ॿिए जे ईंदा वेंदा हुआसीं। ऐं कॾहिं अख़बार जे करे दोस्तनि खे ईअं थो भई त इन करे शादी न पियो करे एतिरा ॾींहं, छाकाणि जो हिन जे छोकिरीअ जे इंतज़ार में। पर ॾिसो को त अरेंज मैरिज थी, माइटनि करी। पर मां तव्हांखे इहो ॿुधायां, मूं भली उन वक़्तु कलीअ खे या ज्योतिअ खे एतिरो न चाहियो या न प्यार कयो, पर हुन मूंखे ॾाढो 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 प्यार। छा ॻाल्हि आहे, क़िस्मत वारा जेसिताईं बि जीअरी हो। डॉक्टर ॾेठे लालवाणीअ जीवन में काफ़ी संघर्ष कयो आहे। पंहिंजे पुरुषार्थ, मेहनत ऐं आत्मविश्वास सां जीवन जे मुश्किल मसइलनि खे मुंहुं ॾींदे कामयाबीअ तरफ़ कदम वधाया आहिनि ऐं वॾा वॾा उम्दा उहिदा हासिल कया आहिनि। गुजरात सिंधी साहित्य अकेडमीअ जो नायब सदर, सिंधी अकेडमी दिल्लीअ जो सेक्रेटरी, राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद में डायरेक्टर, गुजरात सिंधी हिंदी उर्दू साहित्य अकेडमीअ में असिस्टेंट रजिस्ट्रार तौरु रहियो आहे ऐं पंहिंजनि फर्ज़नि सां ईमानदारीअ सां निभायो आहे। के घटनाऊं असांजी ज़िंदगी में थींदियूं आहिनि अनविसरंदड़, मतिलबु उहे यादि करे असां ॾाढो रोईंदा आहियूं। त तव्हांजे जीवन में बि अहिड़ियूं की घटनाऊं थियूं आहिनि जिनखे यादि करे अञा बि तव्हांजे अखियुनि में पाणी ईंदो? पहिरीं ॻाल्हि त जेका वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई त मां डॉक्टर पे बणजणु चाहियो। जी, मां डॉक्टर, मूंखे एडमिशन बि मिली जेको एशिया जो वॾे में वॾो आहे बीजे मेडिकल कॉलेज सिविल हॉस्पिटल में, उनमें दाख़िला बि मिली। वॾी ॻाल्हि आहे। मां सेकंड MBBS जे 3rd ईयर ताईं पहुतसि। अच्छा, हिते हिकिड़ो कहिड़ो वॾो जेको झटको अची वियो त असीं पहिरीं काफ़ी शाहूकार हुआसीं। मुंहिंजे पिता साहिब घणो कुझु कमायो ऐं जिंडियन में मुंहिंजे फादर जॻह ठाराई, पहिरियों दफ़ो ॿिमड़ जॻह ठाही त अधु अहमदाबाद उहा ॾिसणु आई हुई। त हुन उन वक़्तु सिहत तरफ़ ध्यानु कोन ॾिनो ऐं कारखाने तरफ़ ध्यानु कोन ॾिनई। त पैसे में असीं थोरो जेके टॉप ते हुआसीं, थोरो माली तौर कमज़ोर थी वियासीं। त मुंहिंजो फादर गुज़ारे विया त मुंहिंजा भाउ भेण नंढा ई हुआ। एतिरे क़दुरु जो मूंखे पंहिंजे पीउ जे लाइ
क्रियाक्रम जे लाइ मूं वटि पैसा कोन हुआ। हाणे क्रियाक्रम त करणा आहिनि, कयोसीं, कर्ज़ खणी करे कयासीं। ऐं माता साहिब चयो भई सभिनी खां पहिरीं त पंहिंजी नंढी भेण जी शादी कराए। त उन वक़्तु छोकिरी खे जीअं थोरी बि वॾी थींदी हुई त पर पैसनि जो सुवाल हो, त पिता साहिब जो वीमो मिलियो। त मम्मी अमा चयो भई न ॿियो कुझु न करिणो आहे, पहिरीं इहा। त असां उहो पंहिंजो फर्ज़ु पूरो कयोसीं। त हाणे इनकम त खपे न। एतिरे क़दुरु ॿुधायूं त मूं पंचर बि ॿधा, हवाऊं पियो भरियूं साइकिल में, छो त सम्झी सघो था पोइ कीअं ईअं थियो। इन विच में हीअ जेको कैरियर हो मुंहिंजो, उहो मुंहिंजे हथ मां निकिरी वियो। जेको सुपिनो हो डॉक्टर, उहो बि निकिरी वियो। फी भरियमि त कॉलेज वारनि क़बूल न कयो। हा, न क़बूल न, एडमिशन कैंसिल थी वई। प्लस रोज़ी रोटीअ करे वरी नौकरियूं बि प्राइवेट नौकरियूं शुरू कयूं। भाउ खे पहिरियों कमु कयोसीं, भेण जी शादी, कारखानो छॾायोसीं, रोज़ी रोटी त खपे न। हिते वरी माण्हुनि बि अची बीड़ियो, जेके मुंहिंजे पीउ वटि मुंहिंजे पीउ जेको उन्हनि खे पैसा ॾींदो हो, उन्हनि अची असांखे चयो भई तव्हांजे पीउ असांखां एतिरो कर्ज़ु खयो आहे। हाणे उहो बि तव्हां भीड़ सम्झी सघो था। पर तव्हांजो आमा जी असांजी माता साहिब 13 बाड़ा मिठल निकिरी आयासीं। डॉक्टर ॾेठो लालवाणी, जंहिंखे गुजरात सरकारी कल्चरल विभाग द्वारा सिंधी कला गौरव पुरस्कार अता थी चुको आहे ऐं केतिराई लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड्स, राष्ट्रीय सिंधी ॿोली विकास परिषद पारां, मरकज़ी साहित्य अकेडमी तरफ़ां बाल अदब पुरस्कार, अनुवाद अवार्ड सां गॾु गुजरात सिंधी साहित्य अकेडमी तरफ़ां अदबी गौरव पुरस्कार हासिल थियल आहे। त वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद सिंध पारां सिंधी बाल साहित्य मान्यता अवार्ड ऐं सिंध फनकार एसोसिएशन तरफ़ां नाटक कला अदाकार मान्यता अवार्ड हासिल थियल आहे। तव्हां ख़बर नंढे हूंदे जॾहिं बरसाति पवंदी त तितलियूं घुमंदियूं हुयूं, पोपट हूंदा हुआसीं, उन्हनि जे पुठियां घुमण वेंदा हुआसीं, डुकंदा हुआसीं उनखे पकड़ण। त उहो पकड़ींदा हुआसीं त उॾामी वेंदी, वरी वेंदा हुआसीं त वरी उॾामी वेंदी। ऐं कॾहिं कॾहिं तव्हां ख़बर आहे त कुल्हे ते बि अची वेंदियूं न, त पुठियां वरी जेॾी महिल हथु कराईंदी त उॾामी वेंदियूं हुयूं। पर जॾहिं सोचियोसीं त भई हाणे हिते वेठी आहे त हथु न लॻाईंसि, त हुते वेठी हूंदी, उहो जेको आनंद थींदो आहे न, उहो साॻे नमूने मां इनामनि खे बि ईअं ई सम्झंदो आहियां। जेतिरो इनाम जे पुठियां जोड़बो, जेतिरी लालच रखबी, देख वेख कराइबो, त उन में जेको आहे सो हिकिड़ो त हथनि खां परे उॾामी वेंदो। ॿियो मन सकून, जंहिंखे आनंद थो चइजे। आनंद कॾहिं बि उहो जेको नेचुरल आनंद थिए थो, ख़ुशी थिए थी, उहो जेको ओचितो अवार्ड मिले थो, इज़त बख़्श अवार्ड मिले थो, ऐं बिना कंहिं चव चवा जे मिले थो, ऐं मेरिट ते थो मिले, मयार ते थो मिले। उहो जेको आहे इनाम, उहो असांखे न सिर्फ़ु प्रेरणा थो ॾिए पर मन सकून वधीक थो ॾिए। पहिरीं जेका मूंखे जेका सुठे में सुठी जेका मान्यता मिली, सिंध में मूंखे हिननि लैंग्वेज अथॉरिटी जेका आहे बाख्तियार अदारो, सॼे हिंदु सिंध में मूंखे पहिरियों दफ़ो हुननि सिंधी बाल साहित्य मान्यता अवार्ड ॾिनो। हाणे हिते जेको आहे सो अवार्ड जो मान्यता लफ़्ज़ अची, हुननि मान्यता ॾिनो, माना हुननि मूंखे बाल साहित्य क़बूल कयो। ऐं ॿियो जेको अवार्ड मिलियो जंहिंमें मूंखे वधि में वधि ख़ुशी थी, मूं अगरि बि शेयर कयो, गुजरात सिंधी नाटक कला अकादमी, जंहिं मूंखे सचपच बिना हुनजे गुजराती नाटकनि ते, जेको अॼु तव्हांखे ख़बर आहे, अॼु कंहिंखे बि गुजराती स्टेटमेंट गुजराती नाटकनि में कम जे हिसाब सां मिलियो। हाणे तव्हां सम्झी सघो था न, हिकिड़ो गैर सिंधियुनि में जेॾी महिल साईं मान थिए थो, इज़त थिए थी, पंहिंजे लेखे हिकिड़ी जेका सा वॾी ॻाल्हि आहे। ऐं टियों हाणे जेको मिलियो, जेको मूं ज़िंदगी में सोचियो बि कोन, ऐं उन संस्था जंहिं मुंहिंजो काफ़ी मुखालफ़त कई, हिकिड़ो त मुंहिंजो हो ए.जे. उत्तम अवार्ड, लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड। त इहे जेके ख़ुशियूं आहिनि न, मान्यताऊं आहिनि, आनंद आहिनि न। हिन खे जेकी बि इनाम सन्मान अवार्ड मिलंदा आहिनि, हू घर में न रखंदो आहे, पंहिंजे लाइ कतब न आणींदो आहे। ग़रीब शागिर्दनि जे पढ़ाईअ तहलीम बिले ख़र्च कंदो आहे, दान करे छॾींदो आहे। हिन खे जेके बि शालूं मिलंदियूं आहिनि, उहे ग़रीबनि ऐं मानसिक तौर बीमार अस्पताल जे मरीज़नि खे दान कंदो आहे।
अच्छा, सिंधियत ऐं सिंधी ॿोलीअ जी जेका हाणे हालत बणिजी रही आहे, मतिलबु चिंता जो विषय बणिजी वई आहे, उन जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा? सभिनी खां पहिरीं जेका वॾी ॻाल्हि आहे जंहिं असांखे दुहिरम थी पहुचाए उहा आहे त असां सिंधीअ खे सिंधी ख़ुदि नथा अपनायूं, सिंधी चवण में फ़खुरु महसूसु नथा कयूं, सिंधियत जे जज़्बे खे असीं सालिम कोन था रखूं, फ़खुर सां कोन था चऊं असीं सिंधी आहियूं, फ़खुर सां असीं कोन था चऊं असीं सिंधी मोहन जे दड़े जा वारिस ऐं सिंधू सभ्यता जा आहियूं जंहिं सॼी दुनिया खे सभ्य संस्कृति ॾिनी। त उहो जेको हिकिड़ो फ़खुरु नेचुरल जेको अंदर मां अचणु खपे उहो असां सिंधियुनि मां लॻभॻि मोकिलाए विया। उनजो ॿियो बि कारण आहे त असीं ॻोठनि में रहूं कोन था, ॿोली जेका वधंदी आहे विझंदी आहे जीअरी रहंदी आहे उहा ॻोठनि में रहंदी, पर शहर असीं अर्बनाइज़ थी विया आहियूं ऐं ॿियनि ॿोलियुनि जे माहौल में था रहूं, रंगजी वञूं था। हा, ऐं वॾी ॻाल्हि जेका आहे असांजो जेको बुनियादु हो सिंधी तइलीम, सभु सिंधी स्कूल बंदि थी वई, हाणे सिंधी तइलीम हली वई, कल्चर हलियो वियो, सभ्यता हली वई, संस्कार हलिया विया, त सिंधी ॿोली ज़िंदह कीअं रहा? त उन्हनि खे अपनाइण जे लाइ सभिनी खां पहिरीं असीं पाण हिकिड़ो जज़्बो आणियूं, घर खां ई सिंधियत खे वधाइण जी कोशिशि कयूं, नई टही ख़ासि कर नई टही खे असीं जेतिरो अॻे आणींदासीं ऐं ॻाल्हियूं न कयूं, उन्हनि खे इनकरेज कयूं, उन्हनि खे हिकिड़ो अहसासु ॾियारियूं त भई तव्हां सिंधी आहियो, सिंधीअ में फ़खुरु कयो, ॻाल्हियूं न खपनि। बसि इन ॾस में तव्हां कुझु चवणु चाहींदव? जीअ में आहे जेसीं जान, ज़िंदह रहंदी पंहिंजी ज़ुबान, जीअ में आहे जेसीं जान, ज़िंदह रहंदी पंहिंजी ज़ुबान, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, तो लाइ पंहिंजी जान ॾींदुसि, सिंधी तोखे कोन छॾींदुसि, तोखे लाइ पंहिंजी जान ॾींदुसि, सिंध छॾीसीं परवाह न, सिंध छॾीसीं परवाह नाहे, पर हिंद में तोखे हाणे हॾींदुसि, सिंध छॾीसीं परवाह नाहे, हिंद में तोखे हाणे हॾींदुसि। ऐं अॼुणे जूं जेके कोशिशूं आहिनि सिंध खे यादि कंदे, सिंध खे विसारणो कोन्हे, सिंधू संस्कृति खे सिंधत खे यादि रखणो आहे, पर असांखे हिंदुस्तान में इहे कोशिशूं करणियूं आहिनि, हिंदुस्तान में हिंद में सिंध असांखे जेको आहे सो अॾाइणी आहे। हिन सादिक भावना खे खणी करे मां कमु कंदो आहियां। तव्हांजा लख शुक्र। डॉक्टर ॾेठो लालवाणी सिंधियत, सिंधी ॿोली, तहलीम, कला, तहज़ीब, संस्कृतीअ जी हिफ़ाज़त फैलाव लाइ ज़िंदगी भर ख़िज़मतूं ॾींदो रहियो आहे। हिन जो जीवन सिंधी ॿोली, सिंधी लिपीअ खे अर्पण कयल आहे। अहिड़े सिंधियत जे शैदाई बहुगुणी अज़ीम शख़्सियत खे असां कलाकारनि पारां सलाम आहे। हिन जे सेहतमंद जीवन ऐं वॾी अवरजा लाइ ईश्वर दर इहा ई प्रार्थना आहे त हू वधीक में वधीक सिंधियत, सिंधी ॿोली, अदब, सकाफ़त जी शेवा कंदो रहे।